अस्सलाम वालेकुम दोस्तों, बेहतरीन अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे तकरार ड्रामे जी ऐं नेक्स्ट एपिसोड जी जेका किस्त हाणे अचण वारी आहे। इन जी हिकु बेहतरीन अपडेट दोस्तों हिकिड़ी तव्हांखे मां ॿुधायां त नवाब खान जेको आहे गुलण खे हाणे चवंदो तूं थोरो हिकु पासे थी वञ ऐं न सिजावर खान जी नज़रनि में अच, न वरी शेर अली जी नज़रनि में, न त तोखे ॿई इहे नपूड़े ख़तमु करे छॾींदा। तूं गवाही ॾेई छॾी आहे, हाणे हू पाण में पिया विढ़ंदा ऐं गुलण खे सिधी ॻाल्हि कंदो नवाब खान त तूं 2-3 ॾींहं कुझु अंडरग्राउंड रहो, हेॾे होॾे मतिलबु थोरो ॿाहिरि घटि घुम, छाजे करे हाणे वरी सभु तोखे सटको ॾींदा। अहिड़े हिसाब सां दोस्तो जेको आहे गुलण चवंदो ठीकु आहे ऐं ख़ासि करे हू भावल ॾांहुं बि निकिरी वेंदो ऐं भावल छाजे करे गुलण खे खाराईंदो पीआरींदो बि आहे ऐं उते ई हूंदो आहे ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त वञी गुलण खे चवंदो तूं भावल जा बि कनि भर, ओॾो जूं ख़बरूं मूंखे बि ॾे। ऐं जेको भावल आहे दोस्तो उहो वरी छा कंदो त उहो पक सम्झी वेठो आहे जेकी फायरिंग थी आहे त इहा जेको आहे मूसा ऐं मीर कई आहे ऐं नवाब खान बि वधीक उन खे वरी टीकर ॾेई वियो। तव्हां ॾिठो त हाणे उहो इन शइ में ई हूंदो त जेको आहे जेका कुझु थियो आहे इन जे करे थियो आहे। ऐं दोस्तो जेको वरी मूसावारनि खे तव्हांखे ख़बर आहे मूसावारनि जे करे त पुलिस उअं ई लॻी पई आहे, लेकिन हाणे हू हिकु अहिड़ी कोशिशि कंदा जंहिंमें पुलिस खां निकिरण जी कोशिशि कंदा जीअं पुलिस खां जेको आहे असांजी जान छुटे। ख़ासि करे दोस्तो थी सघे थो त शेर अली सां वञी मिलनि मूसा वारा या वरी सिजावल सां मिलण जी कोशिशि कनि त जीअं इहा असांजी जेको आहे नवाब खान सां ठाह थिए, को रस्तो खुले असांजो। ख़ासि करे मूसा ऐं जेको आहे दरिया खान जेको आहे नवाब खान सां हाणे ठाह करण जो बि कोशिशूं कंदा जे इहो मसइलो हल कयूं ऐं जेको आहे न त असां किथे दरपदर थींदासीं। इन्हनि जी इहा सोच इन्हनि खे ई दोस्तो फसाए विझंदी। नवाब खान कॾहिं बि इन्हनि खे सुठो कोन रहणु ॾींदो। दोस्तो सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।